बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। घोट की न्यूज़ टाइम जे प्रोग्राम अॼु जे महिमान सां गॾु हाज़िर थियो आहियां फरमान अली सुमरो जी। नाज़रीन, अॼु जेका असां वटि शख़्सियत महिमान आहे, PS21 हमेशह सुठनि वोटनि ते चूंडियल शख़्सियत महर ग्रुप जो सरवाण सरदार अली गौर ख़ान, सरदार अली नाज़ ख़ान राजा ख़ान महर आहे। खैस मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदासीं पीपल्स पार्टी में हिकु भेरो ॿीहर शमूलियत खां बाद में जेकी राजा हाउस जो रौनकूं बहाल थियूं आहिनि उन बाबति हालवार कंदासीं। साईं भली कार चवंदा तव्हांखे। महिरबानी साईं, असां बि तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं। वरी महिरबानी सर। अॼु काफ़ी सालनि खां पोइ राजा हाउस जो रौनकूं बहाल थियूं आहिनि। अॼु बि हिकिड़ो सुठो पंडाल तयारु थियो, हुन में सभई माण्हुनि शिरकत कई। PS21 जेको यूनियन काउंसिल ते असांखे इहो ॿुधायो त यूनियन काउंसिल कहिड़नि कहिड़नि जा माण्हू अॼु आया हुया हिते? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों मां तव्हांखे ख़ुशि आमदीद चवां थो। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया आहियो। अॼुकल्ह जो मीडिया जो दौरु आहे, ज़ाहिर आहे इहा ई असांजी आवाज़ आहे जेकी आवाम ताईं पहुचंदी। अॼु साईं असां वटि हिते 8 यूनियन काउंसिल जा माण्हू हुया, तक़रीबन 800-900 माण्हू हुया। ऐं जंहिंमें जमाल यूसी हुई, कचो बिंडी यूसी हुई, M घोटो यूसी हुई, ऐं साईं हुसैन बेली यूसी हुई, मोहम्मदपुर यूसी हुई, रुक यूसी जा माण्हू हुया, खडवारी जा माण्हू हुया, खुआरा जा माण्हू हुया। टोटल 8 यूसियुनि जा माण्हू हुया। ऐं वॾे अंग में मां उन माण्हुनि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं वॾी तादाद में अची करे शिरकत कई असां वटि। सर, कुझु दोस्त जेके गुज़िरियल 2-3 सालनि में तव्हां थोरो साइड थी विया, पीपल्स पार्टी में तव्हां हुयो MP, छा उहे वापसि अचनि पिया? आया आहिनि त कहिड़ा कहिड़ा अचनि पिया, या उन्हनि खे आणियो पिया या न आणियो पिया? कहिड़े हवाले सां पुछो था? कंहिंजे? पीपल्स पार्टी जेके तव्हांखे साइड थिया परे हलिया विया हुया, माना असांजे लोकल हल्के जा माण्हू दाहिजा साहिबनि हलिया विया हुया, उहे तव्हां सां ॾाढो क्लोज़ हूंदा हुया। साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे शिकायत कंहिं बि माण्हू खां कोन्हे। असां सभिनि जी ख़िदमत कईसीं, हर लिहाज़ सां, ग़रीब जी, अमीर जी, हिंदू जी, मुस्लमान जी। असां वटि तअसुब जी सियासत आहे कोन। असां पाण पुरअमन माण्हू आहियूं ऐं असां हमेशह आवाम जी ख़िदमत ते यकीन रखंदा आहियूं। इहो हर पार्टियुनि में थींदो आहे। हाणे इमरान ख़ान खे ॾिसो, बोज़ार साहब खे वज़ीर आला पंजाब कयईं, उहो छॾे वियो। परवेज़ खटक खे वज़ीर आला KBK कयईं, उहो छॾे वियो। हर पार्टी में हर माण्हू सां कुझु अहिड़ा चंद माण्हू हूंदा आहिनि जेके वक़्त ते मटिजण ते पंहिंजूं वफ़ादारियूं तब्दील कंदा आहिनि, पर असांखे कंहिंखां बि शिकायत कोन्हे। काफ़ी दोस्त असां सां वरी राब्ते में आहिनि। जेके दारे साहब अॻे ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस जेको करे पियो, उनखे माण्हुनि खे ख़िताबु करे पियो, मुंहिंजे ख़्याल में हॉल में माण्हू हुया 30-40, त उन्हनि मां अध खां वधीक असां सां राब्ते में आहिनि। ऐं असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि, जेको बि अचणु चाहे त भली असां उनखे वेलकम कंदासीं। ऐं असां का बि असां में न इंतकामी कारवाई आहे, न असांखे को कंहिंखां शिकायत बि आहे। असां चाहियूं था पीपल्स पार्टी मज़बूत थिए। असां चाहियूं था त हिते आवाम खे रोज़गार मिले, आवाम जे लाइ हिते अमन हुजे, आवाम जे लाइ डेवलपमेंट हुजे। असांजो जेको बि ख़्यालु आहे या असां जेको चाहियूं था त बदअमनी जे ख़िलाफ़ु कुझु कयूं, बेरोज़गारी जे ख़िलाफ़ु कुझु कयूं। पाण में हिक ॿिए सां शिकायतूं करे छा कंदासीं? मां 4 साल MP, हाणे बि 5 साल, 1 साल त मां पीपल्स पार्टी सां हुयो ठा, पोइ अलीमन ख़ान फ़ौत थियो, त उन खां पोइ 4 साल मां पीपल्स पार्टी में त हुयुसि पर थोरो परे रहियुसि। पर हाणे वरी तव्हां ॾिसंदो जेके माण्हू वरी असांजी जाइ ते रोल अदा कनि पिया, उन सिर्फ़ु इंतकामी सियासत कई। सुठा SHO रखी, पंहिंजा कमदार मुंशी जीअं हूंदा उन टाइप जा SHO रखी माण्हुनि खे तंग कयूं। ऐं हाणे मां चवणु नथो चाहियां घणो, पर उन्हनि इन करप्शन बि कई, ॿियूं शयूं बि कयूं। जेके असांजूं स्कीमूं ॾिनल हुयूं सभिनि मां पैसा उहे हड़प करे विया। खोटकी शहर जी ड्रेनेज जी स्कीम, बेशुमार स्कीमूं मां ॾिनियूं, 3 अरब 10 करोड़ रुपए जूं स्कीमूं साईं काइम अली शाह जी वज़ीर आला उन जे दौर मां ॾिनियूं। उन सभिनी ते उन पैसा वठी वरी सभई स्कीमनि खे उते ई रोके छॾियो। उहे शहर ईअं ई खंडर बणियो पियो आहे। तव्हां पाण शहर में रहो था। सो असांजो ख़्यालु इन पासे आहे त असां डेवलपमेंट कयूं, पंहिंजे आवाम जी बहितरी कयूं, ऐं बिलावल भुट्टो साहब खे मज़बूत कयूं, आसिफ अली ज़रदारी साहब खे मज़बूत कयूं। सिंध जी गवर्नमेंट बि ठहे, वफ़ाक़ में बि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ठहे। असांजो एॾे ख़्यालु आहे लोकल माण्हू असांजी इज़त कंदा आहिनि, असां सभिनि जी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी ऐं असां गॾु आहियूं त हिते ॿिए माण्हू कंहिंखे बि जाइ कोन मिलंदी, भली कोई इलेक्शन में बीहे अची जेतिरो बि ज़ोर लाहे, पर असांजी कामयाबी इनशाला वॾी अक्सरियत सां थींदी। असांजो मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी कामयाबु थी अचे त असां ग़रीब आवाम जी का ख़िदमत करे सघूं। अच्छा सरदार साहब, हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी में तव्हां शमूलियत आहे, सरदार अली गौर ख़ान समेत इम्कान इहो ॾेखारे पियो वञे त जेकी बि असांजे तक जूं घोटकी ज़िले जूं सीटूं आहिनि MPA जूं आहिनि या MNA जूं आहिनि, उहे तव्हां हवाले कयूं पियूं वञनि त तव्हां कंहिंखे बि ॾेई सघो था पिया। छा इहो सही आहे? बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। असांजे हवाले त मां न चवंदुमि, ज़ाहिर आहे फ़ैसिलो पार्टी जी क़यादत ई कंदी आहे। जेको क़यादत जो फ़ैसिलो हूंदो उहो ई अमल में ईंदो। पर उहे छा आहे त सभिनि माण्हुनि खे ॿुधनि था
हिन वक़्तु जेको आहे सो अलीगौर ख़ान हुजे, सरदार मोहम्मद ख़ान हुजे, त हाणे असां वञूं, असां त थी वियासीं हिकु घर हिकु ई फैमिली, पर ख़ालिद अमन ख़ान लुंड साहब बि असां सां गॾु आहे। ऐं सभई जेके असां पीपल्स पार्टी में आहियूं, असां हिक ॿिए जे मशवरे सां, यानी ॾैरकी में बि उॿाड़े में बि सभिनि खां राय वरिती वेंदी, पोइ जेके पार्टी फ़ैसिलो कंदी, जेकी आला क़यादत फ़ैसिलो कंदी, इनशाला उन ते अमल कंदासीं। अच्छा, इलेक्शन में अगरि तव्हां PS21 ते अचो था पिया त ॿुधण में आवाज़ दायरे जा ॿाहिरि तव्हांजे साम्हूं बीहंदा, छा पीपल्स पार्टी जी क़यादत जे फ़ैसिले जी इनराफ़ी कनि पिया, छा था सम्झो? हाणे साईं इहो त उहे ॿुधाए सघंदा न, दायरे जन जो जवाबु मां नथो ॾेई सघां। मां त उनखे चवंदुसि त पंहिंजी का ज़ाती मुखालफ़त न आहे, तव्हांखे पनो अकेली सीट मिलियल आहे, तव्हां वरी उन ते पंहिंजो इलेक्शन विड़ो, जेको पार्टी जो फ़ैसिलो आहे। घोटकी उहे असांजी आहे, हाणे बि मुंहिंजी खटियल सीट हुई, दायरे जन जी त न हुई। बाबा खां वठी असां जेकी अलीमन ख़ान इन सीट तां वज़ीर आला थियो, मां इन सीट तां 2 दफ़ा अॻ में खटियो आहे, हाणे वरी मां इन ते उम्मीदवार आहियां। मां दायरे जन खे बि इहा सलाह ॾींदुसि, ज़ाती इख़्तिलाफ़ात कोन्हनि, तव्हां पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कयो। अगरि सैफ़ुल्ला चाहे थो हेॾे बीहण जा, दायरे जन जी का अहिड़ी ख़्वाहिश आहे त असांखे को ख़तरो त कोन्हे, छा कंदो घोटकी में बि, अॻ में बि पंहिंजी MMA जी टिकट ते बीठो हुयो, पोइ छा कयो असांखे। हाणे त हालात ॿी तरह जा आहिनि। ऐं हिन दफ़े उहो 18 वारो इलेक्शन ॿिए महिल सूरत हाल उन महिल ॿी हुई, हाणे पार्टी बि इन ते एक्शन खणंदी मुंहिंजे अंदाज़े में। ऐं बाक़ी फ़ैसिला ज़ाहिर आहे पार्टी कंदी, ख़्वाहिश त हाणे माण्हुनि जी हूंदी आहे, सो दायरे जा बि कंदा हूंदा त असां PS21 ते अचूं। इहो इम्कान ॾेखारे पियो वञे त जाम सैफ़ुल्ला दायरे जूं JUI सां बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, नवाज़ लीग सां बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। असांजी पीपल्स पार्टी जी मुखालफ़त जेको वोट बैंक आहे, ॿियो नंबर ते जमीयत जो अचे थो पियो, अगरि उनजे तरफ़ां आज़ादु तौरु विढ़े थो पियो त तव्हां छा था सम्झो? भली विढ़े, मैदान जे लाइ मैदान में अचे, भली शौक़ु पूरो करे, फ़ैसिलो ज़ाहिर आहे आवाम कंदी, पर असां इनशा ताला तव्हां ॾिसंदो त वॾी अख़ीर सां कढींदासीं, असांखे हुन में को बि ख़ौफ़ ख़तरो न आहे। ज़बरदस्त सर, पूरे ज़िले में पंहिंजा कहिड़ा इतिहादी? जाम महताब ॾहिर साहब बि कल्ह सरदार अलीगौर ख़ान सां मुलाक़ात कई आहे, उहो छा सपोर्ट थींदी आहे? साईं हाणे जाम महताब ॾहिर साहब आहे, उते शहरियार शहर साहब बि आहे, बारी पितावी साहब बि आहे, नादर अकमल साहब लगारी साहब बि आहे। हाणे इहे फ़ैसिला त पार्टी कंदी न, त कंहिंखे टिकटूं मिलनि थियूं, छा आहिनि। जीअं मां सरदार ख़ालिद अमन ख़ान चयो, असां मिड़े सभई हिक ई सलाह में आहियूं। हाणे जॾहिं वक़्तु ईंदो इलेक्शन पहिरियों अनाउंस थिए, शेड्यूल अचे, पोइ जेके बि पार्टी क़यादत फ़ैसिला कंदी सभु उन ते अमल कंदा। कुझु ॾींहं पहिरियां तव्हांजी हिकिड़ी सुठियूं रौनकूं सियासी तौर ते चुरपुर हले पई, कराची में बि तव्हां सियासी तौर ते दोस्तनि सां या हम ख़्याल माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, उहे छा सम्झो था पिया उन्हनि जी? हीअ असांजा जेके 368 मुलाज़िम जेके इन्हनि बेरोज़गार कया हुया, उन हवाले सां बि का ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि खे रोज़गार मिलंदो? बिल्कुलु, मां तमामु वॾी कोशिशि कयां थो। हिन वक़्तु छा आहे त केयर टेकर सेटअप आहे, जीअं ई अलाह कंदो इलेक्शन ख़ैर सां थिए, पीपल्स पार्टी कामयाबु थिए, जीअं सिंध में गवर्नमेंट ठहंदी, इनशाला पहिरियों कमु इहो कंदासीं। जेके बेरोज़गार माण्हुनि खे कयो वियो आहे, माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी वई आहे, 5 साल उन जूं तनख़्वाहूं बंदि कयूं आहिनि, उन जा ॿार वीचारा माण्हुनि जा परेशान आहिनि, उहे रुली विया आहिनि। इनशा ताला इहे नौकरियूं बि असां ई ॾिनियूं हुयूंसीं 2012 में, ऐं पहिरियों ई असां इहो कमु कंदासीं त उन्हनि खे बहाल कंदासीं ऐं नयूं नौकरियूं ॾींदासीं, इन खां वधीक अञा ॾींदासीं। ज़बरदस्त। पंहिंजे PS21 जी आवाम जे लाइ को पैगाम अॻ में हूंदो त बाबा असांजो हिकिड़ो असांखे वोट ॾियो, असां हीअ ख़िदमत कई आहे, को अहिड़ो एजेंडा, को अहिड़ो मंशूर आंदो आहे जेको असां घोटकी ज़िले जे लाइ ख़ुशख़बरी हुजे? घोटकी ज़िले लाइ ख़ुशख़बरी आहे त जीअं असां पार्टी सां गॾु अॻ में बि रहिया आहियूं, हाणे बि आहियूं, घोटकी जो आवाम हमेशह असां सां रहियो आहे। इनशा ताला असां वरी हिते अमन क़ाइमु कंदासीं, जेको हिननि माण्हुनि ख़राबु कयो, जेके हाणे नुमाइंदा वेठा हुया, ऐं कंहिं लोफर खे इजाज़त न हूंदी त कंहिं शरीफ़ माण्हू खे तंग करे। हिते तव्हां मोटरसाइकिलनि जी चोरी ॾिसो, इहे फुरां ॾिसो, रोज़ शहर में ॿाहिरियालनि में जेके मसइला बदमनी जा आहिनि, इन्हनि खे ख़तमु कंदासीं। जेके अॻ में असां डेवलपमेंट कराईसीं, जेके स्कीमूं असांजूं रहियल आहिनि, उन ते बि असां फंड्स वठंदासीं, ऐं नई स्कीमनि ते बि इनशाला नयूं बि स्कीमूं ॾींदासीं। ऐं वरी घोटकी जे आवाम लाइ इहो ई मां पैगाम ॾियां थो त असांखे कामयाबु कयो, पीपल्स पार्टी खे कामयाबु कयो, बिलावल भुट्टो साहब खे कामयाबु कयो, आसिफ़ अली ज़रदारी साहब खे कामयाबु कयो, असां सां गॾिजी असांजो साथ ॾियो, त इनशा ताला हिते अमन बि क़ाइमु थी वेंदो, डेवलपमेंट बि थींदी ऐं रोज़गार बि थींदो। आख़िरी सुवाल सर, जीअं अॼु सियासी रौनकूं बहाल थियूं आहिनि, ईंदड़ सुभाणे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां घुरायूं आहिनि यूनियन काउंसिल जा माण्हू या रौनकूं? साईं असांजूं, मां पंहिंजे हल्के जे आवाम खे छॾियो कॾहिं न आहे। शादी गमी तव्हां पाण गवाह हो, तव्हां हितां जा लोकल हो, मां हर माण्हू सां मिलंदो रहियो आहियां। सैफ़ुल्ला दारे जो त 18 वारी इलेक्शन विड़ी वरी हाणे अची ज़ाहिर थियो आहे, सो मां त हिते रहियो आहियां आवाम जे विच में, हाणे बि रहंदुसि, ऐं आवाम इनशा असां सां गॾु आहे।
बाक़ी तव्हां रौनकूं त राजा हाउस जो हमेशह बहाल रहियूं आहिनि। सुभाणे असां घोटकी सिटी जे माण्हुनि खे सॾियो आहे, ॿिए ॾींहुं वरी कुझु ॿिनि यूसनि जा माण्हू सॾिया आहिनि। जीअं जीअं हाणे वक़्तु नज़दीक ईंदो, शेड्यूल इलेक्शन जो ईंदो, ईअं असां वधीक एक्टिव थींदा वेंदासीं। ऐं तव्हां ॾिसंदव त असां हर माण्हू सां राब्ते में आहियूं, माण्हू काफ़ी सारा असांजे राब्ते में आहिनि ऐं माण्हू सभु पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। धारेजन या ॿिनि माण्हुनि जी जेतिरी बि जेके कोशिशि कनि उन सां माण्हू आवाम जी अक्सरियत न वेंदी ऐं न उन्हनि खे को राज क़ौमी आहे, को ज़ाती वोट बैंक में उन्हनि खे न आहे। असांजी कोशिशि इहा आहे त आवाम असां सां गॾु रहे, इलेक्शन थिए, पीपल्स पार्टी कामयाबु थिए। पीपल्स पार्टी जा सभई पूरो घोटकी ज़िलो, सखर ज़िलो, घोटकी ज़िलो, शिकारपुर ज़िलो, सभई जेका नुमाइंदा पीपल्स पार्टी जा कामयाबु थियनि, सिंध जी गवर्नमेंट ठहे त असां पंहिंजे इलाइक़े लाइ बहितरीन आहियूं। तव्हां सवेर तकरीर पे कई त असांजे पीपल्स पार्टी में ॿीहर अचण सां 3 ज़िला क्लियर थियनि था पिया। इहो थोरो सां नाज़रीन खे वाज़े कंदो कहिड़े हिसाब सां? साईं हाणे अॻे पहिरें तव्हां ॾिठो त अलीगढ़ ख़ान बीठो पन्नो अकेली सीट ते बि थोरे वोटनि ते हुन लूज़ कई। असांजो अॻ में त सॼो सखर ज़िलो असांजो हल्को रहियो आहे न। डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन सखर जो बि असांजो चाचो सरदार ग़ुलाम ख़ान थींदो, उन खां अॻ में सरदार अलीगढ़ ख़ान वॾो थींदो, पोइ वरी घोटकी ज़िलो, सखर ज़िलो जेकी असां वटि रहिया आहिनि। असांजो तमामु राज क़ौम बि उते घणी आहे, वास्तेदारियूं बिरादरियूं बि तमामु घणियूं आहिनि, जीअं घोटकी में आहिनि अहिड़ी तरह सखर में बि आहिनि। उन खां पोइ शिकारपुर में गौसबश ख़ान नर वारा बि उहे असां सां गॾु हुया, उहे बि सभु अची विया आहिनि। त हाणे तव्हां ॾिसो त माना हिन 3 ज़िलनि में जेको पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु इलेक्शनूं थींदियूं हाणे उहे न थींदियूं। हाणे पीपल्स पार्टी, मर ग्रुप, इहे सॼा हिकु थी करे पीपल्स पार्टी थी विया। त सभिनि यानी सखर खां वठी शिकारपुर ताईं, घोटकी ताईं सभु नुमाइंदा आराम सां पीपल्स पार्टी ते स्वीप कंदी 3 ज़िलनि में ऐं आवाम जी बहितरी लाइ कमु कंदी इंशाल्लाह। ॾाढो ज़बरदस्त। जी नाज़रीन, अॼु असांजो महिमान सरदार अली नवाज़ फ़राजा ख़ान PPA अॻवान, जंहिंसां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कईसीं सियासी हवाले सां। ईंदड़ कंहिं प्रोग्राम वरी कंहिं नए दोस्त सां शामिलु थींदासीं, नए महिमान सां शामिलु, एतिरे ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।